इनके मोजज़ा भी उन नोयत जाता फरमाया। उलमा का वाक़ियो ॿुधंदा आहियो, जनाब मूसा कलीमुल्लाह जे ज़माने में जादूगरी जो रिवाज हो। वॾा माण्हू जादूगर रहंदा हा ऐं वॾा जादू जा मुक़ाबला ऐं मेला लगंदा हा। रब सैयद मूसा कलीमुल्लाह के मोजज़ो भी अहिड़ो अता फरमायो। फ़िरौन मुक़ाबले ऐं मुनाज़रे जे लाइ जादूगर मैदान में आंदा। होॾो दुनिया कुफ़र आ, दुनिया जी कुवत, दुनिया जी ताकत, दुनिया जो जबर हिक पासे ॾो आ। अकेलो अल्लाह जो नबी कलीमुल्लाह तौहीद जो झंडो झलियो बीठो आ। उलमा खां वाक़ियो ॿुधंदा आहियो, जादूगर रसियूं पिया सटनि, नांग पिया बणजनि। मूसा कलीमुल्लाह हथ खयां, अल्लाह तुझे तौहीद ऐं मुझे इज्जत जो मसइलो आ। अल्लाह पाक फरमायो, कलीमुल्लाह घबरा न, तुझे हथ में छाए? अल्लाह लठा सोटिया बाठोआ हासोआ। अल्लाह पाक फरमायो, मुझा कलीमुल्लाह इनके सटण तुझो कम आ। इन मो अज़दहा नांग मां अल्लाह पियो बनाया। मशहूर वाक़ियो आ, जनाब मूसा कलीमुल्लाह लठ के लमु ॾिनो, एॾो त अज़दहा बणियो, एॾी त भला बणी। मूसा नबी पाण पोइ ते ढुरकियो। कुरान जा जुमला अल्लाह पाक फरमायो, कलीमुल्लाह ड्रिजु न, खौफ न कर, ड्रिजु न, खौफ न कर। मुझा नबी जे सटी दे त नांग बनाए ॾींदो मैं, जे पकड़ी दे त लठ बनाए ॾींदो मैं। मोजज़ो नबी जो आ, कमाल नबी जो आ। अब ताकत कंहिंजी आ? कंहिंजी आ? रब जी आ। हलो अॻिते, जनाबे ईसा रूहुल्लाह जे ज़माने में तिब ऐं हिकमत जो रिवाज हो। वॾा माण्हू हकीम रहंदा हा। रब सैयद ईसा रूहुल्लाह के मोजज़ो भी अहिड़ो अता फरमायो। कोढ़ जी बीमारी आ, नबी हथ पियो फेरे, शिफा पई मिले। दुनिया जा मोतबर सुलझल ॾाहा सेबिता डॉक्टर गरजी पवन। अबा हिकड़े मोल माण्हू को ॻाल्हाए न सघंदा। जनाबे ईसा रूहुल्लाह पुराणे में पुरानी कबर आ, मथों भी नबी जुमला पियो चवे, कुम बिइज़्निल्लाह। मुर्दो पियो ॻाल्हाए, नौशरो फिरोज़ वारो। इहा ई त रब जी ताकत आ, इहा ई त रब जी ताकत आ। इमामुल अंबिया मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 90% अरब जा माण्हू शाइर हा ऐं शायरी जा मुक़ाबला लगंदा हा। छा कंदा हा? शायरी तख्तनि ते, पटनि ते, फरहनि ते लिखी काबे जे दीवार ते टंगे पोइ ऐलान कंदा हा। आहे को अरबन में अहिड़ो सेबितो माण्हू जेको असांजे शायरी जो, असांजे ॿध जो, असांजे तुकबंदी जो, असांजे जुमलन जो मुक़ाबलो त करे ॾेखारे। सेबितो शाइर उनखे चइबो आ वज़न सागो, बहर सागो, लफ़्ज़ तुक तुक ते हुजनि, मिसरे जी वराणी थल सां ठहके, उनखे सेबितो शाइर चइबो आ। अल्लाह तबारक व तआला इन्हनि अरबनि जे शायरी खे ख़त्म करण जे लाइ, इंसानियत जे नूरानियत ऐं हिदायत जे लाइ रब सैयद पंहिंजे मोहम्मद करीम ते क़ुरान नाज़िल फरमायो। कुरान नाज़िल फरमायो। हिक ॾींहुं ऐं कुरान तुकबंदी पियो करे। तवज्जो बा, लफ़्ज़ मिलन पिया, काफिया सागा, वाह जा कुरान जा जुमला आहिनि। इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअका हुवल अबतर। काफियो सागो आ। हलो अॻिते, फरमाया अलम नजअलिल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलक़नाकुम अज़वाजा वजअलना नौमकुम सुबाता वजअलना लैल लिबासा वजअलना नहार मआशा। अन्या अॻिते हलो, फरमाया कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नार। हिक ॾींहुं अरबन में मुक़ाबलो आ। आका जो सहाबी मुझे सोहणे ॾे आयो, आका अॼु अरबन में वॾे पैमाने ते मुक़ाबलो आ शायरी जो, दिलबर माखे मोकिलजो त आउं पियो मुक़ाबलो करियां। दिलबर नबी मुझो मोहम्मद तो फरमाए, तू कीअं मुक़ाबलो कंदे? आका हिन कुरान जे ज़रिए, छा जे ज़रिए? कुरान जे ज़रिए। टे रुकनी कमेटी जजनि जी आई। बाबा जंहिंजी शायरी, जंहिंजी ॿध, जंहिंजी तुकबंदी सुहिणी लॻंदी ऐं सुहिणे अंदाज़ में जुमला हूंदा, इनामनि एवार्डनि सां नवाज़ियो हूंदो। ये शायरी त न हुई, दुनिया शायरी त न हुई, तारीख़ जो किताब न हो, रब जो कलाम हो। होॾो टे रुकनी कमेटी जजनि जी आ, जज टे आहिनि, कुरान जी सूरत हिकिड़ी आ। बुलंद आवाज़
इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी नबी पाक ॾे आयो तवज्जो तक जाए अर्ज़ कंदो पियो आका कुर्बान वञा मांखे मोकल लियो मां इन्हनि जो मुक़ाबिलो पियो करियां पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए तोखे इजाज़त साहबी छा कयो इन्ना आतैना वारी सॼी सूरत लिखी करे काबे जे दीवार ते टंगे चवंदो पियो जेकॾहिं तव्हां में ताक़त जुर्रत एॾा सेबित आयो अॼु हिन जुमलनि जो मुक़ाबिलो त करे ॾेखारियो तवज्जो तक जाए अल्लाहु अकबर कबीरा मां प्यार ऐं मोहब्बत में जुमला चवंदो इज्जत कुरान में अज़मत कुरान में बरकत कुरान में रहमत कुरान में वहदत कुरान में शरीयत कुरान में सदाकत कुरान में अदालत कुरान में सखावत कुरान में शुजात कुरान में रहमत कुरान में त जन्नत भी कुरान में तवज्जो तक जाए एकड़ो जज्जू थी आयो शायरी चेकण जे लाइ जेका पहिरें नंबर ते तकती लगी पया तवज्जो तक जाए हिय जो निहारे ॿ टे गलतियूं नज़र आयो केमो ॿ गलतियूं कढी आयो केमो टे गलतियूं कढी आयो केमो केतिरियूं गलतियूं कढी आयो जॾहिं पढ़ंदे पढ़ंदे वारो आयो रब जे क़ुरान जो अदीदो काई गलती नज़र न आए कोई मामलो नज़र न आयो छो त क़ुरान रब जो कलाम हिन जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो कंहिंजो रब करीम जो वाका पियो करे रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नानु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए रब तो फरमाए इन कुरान के नाज़िल करण वारो भी माल ना इन कुरान जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब खणी छॾियो तवज्जो तक जाए वो जज बे जज के चवंदो पियो के थी सघंदो मुझो अकुल कम न पियो करे ज़हन कम न पियो करे अजीब नमूने जी तुकबंदी जबरदस्त नमूने जा जुमला वरी बियो जजो थी आयो तवज्जो तक जाए ॿियनि तख़्तनि में गलतियूं नज़र आयो ॿ टे मरतबा मुतालो करे कुरान जो काई गलती नज़र न आए वरी चीफ जस्टिस के वठी आया तवज्जो तक जाए जॾहिं उन मुतालो कयो पढ़ंदो पढ़ंदे जॾहिं रब जे क़ुरान ते आयो काई गलती नज़र न आए उन जजन के सॾे करे चवंदो पियो यारो हीअ अरबनि जे शाइर जी शाइरी न आहे रब जो कलाम रब जो क्या अल्लाह वारे अजीब जुमला चया चो न सुभान अल्लाह क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जेसी कुरान हूंदो रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो मट बियूं ही बादशाहूं फिरंदो रहंदो ज़मानो मट बियूं ही बादशाहूं फिरंदो रहंदो ज़मानो हिन सूखड़ीअ जो सागो हिन सूखड़ीअ जो सागो शाया निशान हूंदो बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए हाणे काफ़िर चवंदा पिया नऊज़ बिल्लाह कुरान सचो किताब न आहे रात जो मोहम्मद बनाए सुबुह जो ऐलान कंदो संगन गमगीन थी पिया अल्लाह पाक फरमा हबीबा गलती करण जी ज़रूरत न आहे गमगीन थियण जी ज़रूरत न आहे अल्लाह तुंहिंजे कलाम जे इज़्ज़त जो मसइलो अल्लाह पाक फरमा नबी चवेन जेकॾहिं कुरान सचो किताब न आहे हबीब मां अल्लाह चैलेंज पियो कयां चवेन मां मोहम्मद भी अरबी कुरान भी अरबी तव्हां जी ॿोली भी अरबी हिन किताब जहिड़ो किताब त बणायो रब चैलेंज ॾींदो पियो खोल रब जो कुरान फरमाए अया तू बिमिसल हाज़ल कुरान बुलंद आवाज़
अल्लाह पाक फरमाया मुझा नबी चवेन अया तू बेमिसल हादल कुरान जेकर कुरान सच्चो किताब नाए इन कुरान जड़ो किताब तो बनायो खान गजी आया नवाब गजी आया कामोरा गजी आया दाहा गजी आया सेबता गजी आया इन किताब जड़ो किताब बनाए न सकिया और अल्लाह पाक फरमाया मुझा सोना मां अल्लाह त्री पियो चरन कयान बी पियो चरन कयान सूरे हूद में कुरान जा जुमला बीठान अल्लाह पाक फरमाया मुझा नबी ऐलान फरमाओ अल्लाह केड़ो ऐलान फरमाया रब शादो फरमाए फरमाया कुल फातू बिअशर सुवर मिसली हबीब चवेन सजो किताब चयो मान न बनाए सकिया हाने चवेन कुरान जो 10 सूरतूं त बनायो न बनाए सकिया वरी अल्लाह पाक फरमाया मुझा सोना जी मुझा अल्लाह त्री पियो मां अल्लाह चरन कयान बोल रब जो कुरान फरमाया व इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दना फअतू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुंतुम सादिकीन। बुलंद आवाज़ा अल्लाह पाक फरमाया मुझा नबी चवेन हिकड़ी सूरत जो मुतालबो आ पराल न बनाए सकिया अजीजो किया बनाए सकना कुरान नबी जो मौजूदो आ इन कुरान के मिटाइण वारा मिट जी आ उन जा हड्डा भी गरी आ अज भी रब जो कुरान चमकंदो पियो आ कुरान चमकंदो रहंदो जदन कुरान जे हिफाज़त जो ज़िम्मो रब जो आ अजीजो कुरान नबी जो मौजूदो आ समय मुझे पैगंबर जा मौजूदा बिल्कुल इख्तिसार सा मुख्तसर कंदो पियो आ तवज्जो दग जाए मुझे आका जो सहाबी हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु सहाबी तो फरमाए मां मस्जिद जे दरवाजे ते वेठो आ भुख जे करे तोरा इंदा बयान झटका इंदा बयान तवज्जो दग जाए अबू हुरैरा से तो फरमाए हिय जो निहारा सिद्दीक़ अकबर इंदो पियो आ दिल में ख्याल आयो कुरान जे आया जी माना पुछान मन इन बहाने मुझे भुख के समझे मुझे दुख के समझे मुझे तकलीफ के समझे जनाब सिद्दीक़ अकबर वे जाया अबू हुरैरा से अर्ज कंदो पियो आ साईं कुरान जे आया जी माना खपंदी आ चे केड़ी कुरान जी आया दा फरमाया व युतअमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीन व यतीम व असीरा माना बुधाए घलिया समझी न सकिया वरी जनाबे उमर आयो तवज्जो तक जाए गाल खुलिया त झलकी दिनियो वञा मता को एरो केरो चवे त उलमा जो बनवारा अबू बकर जो त जिक्र कन्नान अमीर उमर जो त कन्नान मीर उस्मान जो त कन्नान जिक्र अली न कन्नान असा अबू बकर के भी मनण वारा अमीर उमर के भी मनण वारा मीर उस्मान के भी मनण वारा हजरत अली जा भी मत वाला अली जा परवाना अली जा दीवाना के अल्लाह वर अजीब जुमला चया चो न सुभान अल्लाह असा खा नफरत न कर भलिया हेडे बे हैदर अली अलिया असा खा नफरत न कर भलिया हेडे बे हैदर अली अलिया अलिया जे दुश्मन साटा हुनागे दसी तो के कहीं गलत गलिया असा का नफरत न कर भलिया हे देवे हैदर अली अलिया बुलंद आवाज़ा तवज्जो दग जाए अबू हुरैरा से दो फरमाए वरी जनाबे उमर आया पर आलम माना बुदा गलिया समझी न सजा तवज्जो दग जाए अबू हुरैरा से दो फरमाए हिय जो निहारा इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंदा बयान सहाबी वे जो आयो सोहना कुर्बान वन्या कुरान जे आया जी माना खपंदिया पाक नबी मोहम्मद तो फरमाए केड़ी कुरान जी आयत सागी आयत पढ़े इमामुल अंबिया मुर्की पया संग ने फरमायो अबू हुरैरा घबराना माना भी मिलंदी त मानी भी मिलंदी साईं उम्मत जा हकीम हा अल्लाह दा नबी घर आया तवज्जो तक जाए पान से न फरमाए आशा केड़ी अम्मा आशा तुजी अम्मा मुजी अम्मा मोमिन जी अम्मा तय्यबा ताहिरा आलिमा
आबिदा साहिदा साबरा साकरा हबीबा हुमेरा सैन फरमाया आसा कुछ खाइण पीण जे लाइ आहे आना सोना खीर जो प्यालो आ अमा जे लाइ हदीअ तौर आयो आ मुंहिंजो साईं तो फरमाए आजा खीर जो प्यालो त खणी आ अम्मा खीर जो प्यालो खणी आए अल्लाह जे नबी फरमायो ए अबू हुरैरा असां बि सुफ़ा जा 70 तुलबा वठी आ उहे भी पींदा त तू भी पीने अबू हुरैरा से तो फरमाए मां सोचींदो पियो आ प्यालो हिकड़ो आ भुख जे करे मुंहिंजी भेख निकरी वई आ कम की हलंदो अल्लाह जा नबी त रहमत जा समरा तवज्जो त गजाए साहबी सबूरा तुलबा वठी आयो अल्लाह जे नबी फरमायो अबू हुरैरा तक़सीम भी तू पाण कर साहबी तक़सीम कंदो पियो आ तवज्जो त गजाए पियाईंदो आयो हड़ई पिया अल्लाह जे नबी दे खणी आयो आका हड़ई पिया हाने अमा पियो त पो मां पिया पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए अबू हुरैरा मां मोहम्मद मुस्तफा सजी उम्मत जो नबी आ जेसी ते हड़ई न पींदा त मोहम्मद न पीनो अज केडो भी कामिल पीरा मुरीद जी ओपर न पीनो वक्त जो खाना कौम जी ओपर न पीनो वक्त जो नवाब रैया जी ओपर न पीनो पर संजन जाता फरमान जेसी ते हड़ई न पींदा त मोहम्मद न पीनो अबू हुरैरा से दो फरमाए मां भी टजी करे पीतो आ मां भी ढो करे पीतो आ मां भी दिल जाए सा पीतो आ इमामुल अंबिया भी पीतो आ समूरे असहाब सुफा जे तुलबा भी पीतो आ प्यालो हिकड़ो आ मानो जो लश्कर आ प्यालो हिकड़ो आ तदाद वडो आ अबू हुरैरा से दो फरमाए हिय जो निहारिया त प्याले के करई ना आया खीर जे प्याले जो न खुटण नबी जो मौजूदो आ कुरान नबी जो मौजूदो आ सही मुस्लिम जो हवालो तवज्जो त गजाए इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा पत्थर ते लकड़ो रखी करे पाण से न फरमायो यारो हे उहो पत्थर आ अञा मां मोहम्मद मुस्तफा नबूवत जो ऐलान न कयो यो पत्थर मां मोहम्मद के सलाम चोंदो हे उहो पत्थर आ अज भी मां मोहम्मद साबियो अदीदो पत्थर जो सलाम करण नबी जो मौजूदो आ प्याले जो न खुटण नबी जो मौजूदो आ चंड जो चीर जी पवण नबी जो मौजूदो आ समय मुझे नबी जा मौजूदा पर इन कुरान सा चिमड़ी पो हे शान वारो किताब मर्तबे वारो किताब मकाम वारो किताब इनकलाब तदई लो तब्दीली तदई ले जने रब जो कुरान समझ में लो अदीदो तमासा नाले जा मुसलमानो काई खबर ना है कुरान जी वडे में वडी सूरत केड़ी आ खबर ना है नंढे में नंढी सूरत केड़ी आ खबर ना है तवज्जो गजाए आयो बाकी मुसलमान इनकलाब तदई लो तब्दीली तदई ले जने रब जो कुरान समझ में लो अदीदो इज्जत जो जरियो भी कुरान अमीर उमर जो जमानो आ ते टेम ते मक्के जो गवर्नर आ हज़रत नाफे इब्न हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु उमर साईं एकड़ो शूरा जो प्रोग्राम रखियो आ हज़रत नाफे इब्न हारिस रे पैगाम मोकलियो इन प्रोग्राम में तोखे अचणो आ ही भी पैगंबर जो सहाबी आ हू भी पैगंबर जो सहाबी आ हज़रत नाफे इब्न हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु पांजी पलटू न घुराए पांजी पाडी घुराए मशवरो कंदो पियो आ यारो मौत मुलाकात मचो आ पंध जो भी कशालो करनो आ सफर भी करनो आ यारो आरजी टेम जे लाए इमारत के जे हवाले कया मक्के जो गवर्नर के बनाया आखिर फैसलो थियो आ अब्दुर्रहमान के बनायो अमीर उमर दे पहुतो आ उमर से तो फरमाए नाफे बुधाए आरजी टेम जे लाए इमारत के जे हवाले करे आए नाफे चोंदो पियो आ तवज्जो त गजाए से अब्दुर्रहमान जे हवाले कया उमर से चोंदो पियो आ तो के मक्के में बियो मानू नजर कोन आयो मानो मक्के में नौकरा मक्के में खादमा मक्के में गुलाम एक गुलाम के मक्के जो गवर्नर बनाया है कमालो केड़ो आ खुसूसियत केड़ी आ हज़रत नाफे इब्न हारिस चोंदो पियो आ इन्नहु क़ारिउम बि किताबिल्लाह सही बियो त कमालो ना है हिन कुरान जो कारिया हिन कुरान जो कारिया आए त मिस्कीन गुलाम पर कुरान जे हुजण जे करे मक्के जो गवर्नर बणियो बीठो आ अदीदो पतो पियो इज्जत भी रब जे कुरान में आ तब्दीली भी रब जे कुरान में आ मुझे पैगंबर जो सहाबी हज़रत जुबैर बिन मुतिम बिन अदी रज़ी अल्लाह तआला अन्हु सहाबी तो फरमाए जंगे बदर जे अंदर मां भी कैदी बणियो आ हथन में रसी बदलना मस्जिद नबी जे थंबे दा हथ बदा प्यान मगरिब नमाज जो टाइम थियो इमामुल अंबिया
मियां मोहम्मद मुस्तफा मगरिब नमाज पढ़ाने दे लाए महबूब मुसल्ले ते आया मुजा साईं मुसल्ले ते आया हजरत जुबैर बिन मुतम बिन अदी तो फरमाए अल्लाह दा नबी जे नमाज शुरू कया अलहम्द जी तिलावत पूरी करया उन्हीं का बाद सूरह तूर जी तिलावत फरमाए हजरत जुबैर बिन मुतम बिन अदी तो फरमाए मुझी बोली भी अरबिया कुरान भी अरबिया मुझो मोहम्मद भी अरबिया साहबी तो फरमाए तवज्जो तक जाए अंजामा नबी जो ते जमाने में कलमो न पढ़ियो आ केदी बड़े लागत बदा बयान अल्लाह जे नबी नमाज ही पूरी न कई त मुझे दिल जी दुनिया मट जी वई सेन फरमायो कदाए हाजत आ को मामलो आ को मसलो आ आका काई कदाए हाजत ना है कोई मसलो कोने कोई बहानो कोने सोना मागे हाने समझ में आयो तो कुरान कचहरी केड़ी पियो कर पतो पे तो तब्दीली भी कुरान में आ तवज्जो तक जाए अदी तो आखिर जो फिक्र भी तरे पैदा थी नो जने तमा संगे रब जो कुरान समझ में लो नंदे जी कोशिश आ वडे जी कोशिश आ मर्द जी कोशिश आ औरत जी कोशिश आ गरीब जी कोशिश आ अमीर जी कोशिश आ जेकर दुनिया जे खसारे को भी बची वन्या आखिरत जे खसारे को बची वन्या दुनिया जे घाटे को बची वन्या आखिरत जे घाटे को बची वन्या